दादू शहर जे बुरण जो ख़तरो वधी वियो आहे। शहर खे बचाइण लाइ इंतज़ामिया रिंग बंद जो कम वधीक तेज़ करे छॾियो आहे। जॾहिं त 100 ॻोठनि खे ख़ाली कराइण लाइ अलर्ट जारी थियण बावजूद इंतज़ामिया माण्हुनि खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल करण लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता। गुज़िरियल ॾींहुं इंतज़ामिया यूसी यार मोहम्मद कलहोड़ो जे ॻोठ अहमद ख़ान जतोई ऐं फिका रोड वटां 2 कट लॻाए पाणी जो रुख तब्दील करण जी कोशिश कई वई हुई। 16 कलाक गुज़रण बावजूद पाणी कट वारे हंध नाहे पहुतो। पाणी तेज़ी सां दादू शहर तरफ़ वधी रहियो आहे। पाणी जो रुख तब्दील न थियण सबबि दादू शहर खे ख़तरो वधी वियो आहे। इंतज़ामिया तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं 100 ॻोठनि खे ख़ाली कराइण लाइ अलर्ट जारी कयो वियो हो, पर हिन वक़्त ताईं माण्हुनि खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल करण लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। इंतज़ामिया तरफ़ां दादू शहर खे बुॾण खां बचाइण लाइ बुढ़ा शाख वटि रिंग बंद जो कम वधीक तेज़ कयो वियो आहे। उन सिलसिले में दादू वासियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया आबादियुनि खे ख़ाली कराइण लाइ अलर्ट त जारी कयो आहे, पर ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल करण समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़दम नाहिनि खयां। रिंग बंद जी मज़बूती लाइ जोगा उपाउ वठी शहर खे बुॾण खां बचायो वञे।